बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट पीरल ख़ान कमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो APTV यूट्यूब चैनल दादू। ऐं असां मौजूदु आहियूं वासिंग फिल्म जे सेट ते, जेका तव्हां ॾिसी सघंदव APTV यूट्यूब चैनल ते। ऐं असां सां गॾु आहिनि अॼु का एक्टर्स जेके हिन फिल्म में कमु पिया था कनि। असांजो दोस्त जेको कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहे, असां उन सां गुफ़्तगू कंदासीं ऐं उन खां हिन फिल्म जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं। त असांजो दोस्त जेको टिबे नाले सां मशहूरु आहे, उहो दोस्त असां सां मौजूदु आहे। वधीक हाल वाल भाऊ सां वठूं था। अस्सलाम वालेकुम दोस्त। वालेकुम अस्सलाम। साईं, तव्हां हिन खे सुञाणियो था टिबो, ऐं असुलु तव्हांजो नालो छा आहे साईं? साईं अहमद ख़ान मस्तोई। अहमद ख़ान मस्तोई साहब सां अॼु असां मुखातिबु आहियूं ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन फिल्म में भाऊ कहिड़ो रोल करे थो ऐं फिल्म जो नालो छा आहे, उहो भाऊ खां पुछंदासीं। अदा, हिन फिल्म जो नालो छा आहे? इन फिल्म जो नालो आहे वासिंग। ऐं माशाअल्लाह अज़ीज़ कमरानी जी डायरेक्शन में आहे ऐं पीरल कमरानी जी में तमामु ज़बरदस्त फिल्म आहे। ऐं इन में सलाहियत बि आहे। इन में जेके असांजो किरदारु आहे हींअर, माना असां ग़रीब टाइप जा आहियूं। सही आहे। ऐं असांजो जेको जंहिंसां रिश्तो या जंहिंसां अॻिते पोइते थिए थो, उहे असांखां ॾाढा आहिनि। ऐं कहाणी ज़बरदस्त आहे। ऐं असां जेको बि कमु कयो आहे डायरेक्टर अज़ीज़ कमरानी जे प्रोडक्शन में कयो आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त कमु हली रहियो हुनजो। उनजा ड्रामा बि आहिनि सिंधी TV ते। ऐं अज़ीज़ कमरानी कहिड़ियुनि कहिड़ियुनि फिल्मुनि में डायरेक्टर रहियो आहे ऐं कहिड़नि चैनलनि ते अॻु में डायरेक्टर रहियो आहे, उहो थोरो असांखे ॿुधायो। माशाअल्लाह अज़ीज़ जी केतिरी तारीफ़ कयूं। अज़ीज़ सिंध ते बि कयो आहे, धरती ते बि कयो आहे, मेराण ते बि कयो आहे, हर चैनल ते कमु कयो आहे। हाणे मशहूरु ड्रामो हींअर जेको अज़ीज़ सिंध TV ते कयो, मोहब्बतनि जा माॻ, तंहिंमें मुंहिंजो किरदारु बि हुयो ख़मीसो टिबो। माशाअल्लाह अज़ीज़ सुठो डायरेक्टर आहे ऐं उनजी महिनत आहे। ऐं उनखे छा चइजे, जेको बि आहे असां उनखे घटि था सम्झूं, अञा डायरेक्टर ज़बरदस्त आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह आहे। तव्हां ॾिठो ख़मीसो टिबो, अहमद अली साहब जंहिं तव्हांखे पंहिंजा हाल वाल ॾिना। ऐं असां भाऊ बरकत अली बलोच जेको असांजो पुराणो सीनियर आर्टिस्ट आहे, उन खां हाल वाल वठंदासीं। उहो बि हिन फिल्म में जेको आहे सो ॾाढो बहितरीनु रोल करे थो। ऐं भाऊ बरकत अली बलोच साहब खां गुलाम हुसैन जे हथनि में एतिरी ताक़त आहे जो दुश्मन जी मुंडी मरोड़े सघां। तव्हां ॾाढे अरसे खां पोइ वरी ज़ाहिर थिया आहियो ऐं माशाअल्लाह तमामु बहितरीनु तरीक़े सां आया आहियो। लॻे थो त तव्हांखे हिन फिल्म में हीरो जो रोल आहे। छा तव्हांजो रोल कहिड़ो आहे, तव्हां इहो त ॿुधायो। साईं, हिन फिल्म में असांजो रोल आहे की असां विलन आहियूं कहिड़े हिसाब सां, जेके माना कंहिं ॻोठ में ग़रीब खे ॾिसंदा आहियूं न, हुनखे लाहे पादर वठंदा आहियूं। वाह साईं, वाह, माना हे पादरनि वारी फिल्म आहे। अच्छा, तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु। हलो ठीकु आहे, उहा बाजी ॻाल्हि आहे। पर असां तव्हां इहो पुछंदासीं त तव्हां काफ़ी अरसे खां पोइ वरी फिल्म दुनिया में वरी इन थिया आहियो, अॻु में न हुयो, छा वजह हुई? यार घणियूं मजबूरियूं हुयूं, जंहिं मजबूरियुनि जे करे असां छॾे वियासीं। वरी दोस्तनि चयो त अचु अचु अचु, इन जे करे हलिया आयासीं। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीनु। असांखे भाउ सुठो जवाबु ॾिनो त मजबूरियूं हुयूं ऐं जेको आहे सो वरी मोटी आया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, मोटी आया आहिनि। ऐं जेको आहे सो हाणे वरी बरकत अली बलोच जा जोहर ॾिसंदासीं त कीअं थो कमु करे। वरी भाऊ हाल वाल वठंदासीं त जेको आहे सो तव्हां राइटर बि आहियो माशाअल्लाह। अॼुकल्ह कहिड़ी स्टोरी था लिखो? भाऊ हींअर मां स्टोरी लिखी रहियो आहियां हीरो हैदराबादी, जेका हिकु उर्दू फिल्म आहे, उहा असां लिखी रहिया आहियूं। ऐं तमामु जल्द उन जी माना रिकॉर्डिंग कंदासीं हैदराबाद कराची में। माशाअल्लाह माशाअल्लाह, माना असांजो बरकत बलोच साहब जेको आहे वॾी तयारी में आहे, जेको हैदराबाद ऐं कराची में फिल्म जी शूट कंदो। तमामु बहितरीनु लॻे थो। हाणे असांजा जेके सिंध जा आर्टिस्ट आहिनि ऐं अदाकार आहिनि, उहे हाणे सुठी बहितरी तरफ़ वञनि था। ऐं जेको आहे सो हाणे असां अब्दुल अज़ीज़ कमरानी साहब जेको मौजूदु आहे सेट ते, उन ॾे हलंदासीं, उन खां हाल वाल कंदासीं। हा दोस्तो, असां वेठा आहियूं हींअर अब्दुल अज़ीज़ कमरानी, जेको माशाअल्लाह सुठो डायरेक्टर ऐं सुठो आर्टिस्ट आहे, जंहिंजा ड्रामा तमामु बहितरीनु चैनलनि ते सभिनी ते हलिया आहिनि। मोहब्बतनि जो माॻ ख़ासि करे हाणे अनक़रीब हले पियो, ख़तमु थी वियो आहे। ऐं हाणे हाल वाल वठंदासीं भाऊ खां त हे जेका शूट हले थी पई वासिंग जी, उन जे बारे में, स्टोरी जे बारे में पुछंदासीं। ऐं जेको आहे सो
पाण रोल कहिड़ो था कनि उन जे बारे में पुछंदासीं। जी अज़ीज़ कमराणी साहिबु, तव्हां हिन फिल्म में डायरेक्शन पिया कयो, तव्हांखे कीअं पियो लॻे ऐं हीअ फिल्म कहिड़े तरीक़े जी आहे, थोरो तव्हांखे हाल वाल वठंदासीं। साईं ही फिल्म तमामु एक्शन आहे ऐं ॾिसंदड़नि खे ॾाढो मज़ो ईंदो। एक्शन सां गॾु लव स्टोरी बि आहे। तक़रीबन मूं जेके बि फिल्मूं ठाहियूं आहिनि, एक्शन, लव स्टोरी, कॉमेडी, ड्रामा ठाहिया आहिनि जेके चैनल ते मोहब्बतुनि जो माॻ हिकिड़ो आर्ट ड्रामो हुयो, या मेरान टीवी ते जेके ड्रामा ठाहिया आहिनि, हिकिड़ो ॿ एक्शन बि हुयो, हिकिड़ो ॿ कॉमेडी बि हुयो। काफ़ी फिल्मूं एक्शन बि ठाहियूं आहिनि, कॉमेडी बि। हीअ जेका आहे मिक्स आहे, एक्शन बि आहे, कॉमेडी बि आहे, पंहिंजो लव स्टोरी बि, मोहब्बत ते बि कहाणी आहे, ऐं हिन में सुठा सुठा आर्टिस्ट आहिनि हिन फिल्म में। हा, ऐं असां तव्हां इहो पुछा कंदासीं त तव्हां हिन फिल्म में कहिड़ो रोल था कयो। साईं मुंहिंजो हिकिड़ो भागी टाइप जो रोल आहे। हिकिड़ा 3-4 भाइर आहियूं जेके हिकिड़ो वॾेरनि जा सतायल आहियूं। स्टोरी ईअं आहे जो हिकिड़ो जेको वॾेरो आहे, विलन आहे, जेको उन जेका असांजी भेण जे किरदार में आहे छोकिरी, उनजी माना हिकिड़ो रोल आहे, पाण वटि रखे थो। पोइ हू चए थो त भाउ जेकॾहिं तुंहिंजे भाइरनि में एतिरी ताक़त आहे त माना मूंखां ई पंहिंजो इज़त वठी वञनि, रओ वठी वञनि। पोइ सॼी स्टोरी उन ते आहे, सॼो जहिड़ो उन ते आहे। त उन्हनि हिकिड़ो असांखे ग़रीब सम्झी एॾो वॾो हिकिड़ो उन चैलेंज कयो आहे, ऐं उन चैलेंज ते उन सां मुक़ाबिलो थिए थो, उन सां हिकिड़ो विढ़ूं था, ऐं कुझु मरनि था, कुझु मारियूं था। हा, त यानी ही फिल्म जेका आहे गैरत ते तमामु घणो जेको आहे सो हिन जो सिस्टम आहे। हा, इन में हर शइ आहे। हिकिड़ो जज़्बात में अची था वञनि, ऐं जेको उन्हनि सां मुक़ाबिलो कनि था। असुल में तक़रीबन लव स्टोरी बि जाम आहे। एक्शन, लव स्टोरी, ऐं या अहिड़ो हिकिड़ो ॿाराड़ी में जीअं माना हिकिड़ो अनापरस्त माण्हू हूंदा आहिनि, थोरनि ॻाल्हियुनि ते पाण खे हाणी ड्राए विझंदा आहिनि, अहिड़ी टाइप जी स्टोरी। अच्छा साईं, ठीकु आहे, ओके। स्टोरी जे बारे में असांखे ख़बर पइजी वई। अज़ीज़ कमराणी साहिबु असां सां गॾु मुखातिबु हुयो, ऐं असां सां गॾु असिस्टेंट डायरेक्टर जेको हिन फिल्म जो आहे, असां उन भाऊ खां हाल वाल वठंदासीं, पंहिंजो नालो ऐं जेको आहे उन दोस्त सां मिलूं था। पंहिंजो नालो ॿुधाइनि। सर मुंहिंजो नालो प्यार अली। तव्हां असिस्टेंट डायरेक्टर आहियो हिन फिल्म में। सर वॾी महिरबानी अज़ीज़ कमराणी जी, जेको असांखे एॾो मौक़ो ॾिनो अथई, ऐं बहितरीनु एक्टर बि आहे, डायरेक्टर बि आहे। असां हिकिड़ो नंढा आर्टिस्ट आहियूं जो असांखे हिन फिल्म में असिस्टेंट रखियो अथई। माशाल्लाह, तव्हां भाऊ जा वीचार ॿुधा, ऐं जेको आहे ॾाढो ख़ुशि आहे अज़ीज़ भाई सां कमु करण कंदे।